बिरशाह मां ख़बर ॾींदा हलूं त बुगिया मोहल्ला बिरशाह में मस्जिद अल हुसैनी में सालाना हज़रत बीबी फातिमा उल ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे विलादत बासआदत जे मौके ते हिक पुरनूर मजालिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस के आलिम दीन मौलाना सैयद निसार हुसैन शाह आफ सकरन पंहिंजी बसीरत अफरोज़ किताब सां रौनक बख्शी जंहिं में हज़रत बीबी फातिमा उल ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी सीरत तैयबा इखलाक ऐं फ़ज़ाइल ते तफ़सीली रोशनी विधी। महफ़िल दौरान सैयद वजाद काज़मी अनवर अली अनवर जिन जज़्बन सां कसीदा ख़्वानी पेश कई जेका शिरकत कंदड़नि जी दिलनि में अक़ीदत जा दीप रोशन करे वई। मोहल्ले वासिन अज़ादारनि ऐं मोमिननि वॾे अंग में शिरकत कंदे पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो। अराकीन मस्जिद अल हुसैनी महफ़िल खे सजाइण में भरपूर कोशिशूं कयूं। महफ़िल जी पुॼाणी ते न्याज़ हुसैन तक़सीम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।